नाज़रीन, कंबर में PST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे नौकरी लाइ ऑफर आर्डर ॾियण वारी तकरीब कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे क़यूम चांडियो। नाज़रीन, IBA टेस्ट पास प्राइमरी उम्मीदवारनि खे अॼु ऑफर आर्डर ॾिना पिया वञनि। उन हवाले सां तालीम खाते ज़िले कंबर शहदाद कोट तरफ़ां हिकु पुरवकार तकरीब प्रोविंशियल हाई स्कूल कंबर में मुनक़िद कई वई आहे। इन सिलसिले में उम्मीदवारनि सां ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ये असांजी पीमा जूं दुआऊं आहिनि ऐं यकीनन जेके एजुकेशन ऑफिसर आहिनि उन्हनि बि ॾींहुं राति हिकु करे महिनत कई ऐं कोशिशि कई ऐं असांजूं बि महिनतूं ऐं कोशिशूं हिन में शामिलु आहिनि ऐं अल्लाह ताला असांखे हिन जो मुंहिंजी उमेद इहा आहे त ही जेके टोटल जेके दोस्त आया आहिनि उहे मेरिट ते आया आहिनि ऐं असां सभु टेस्ट क्वालिफाई कई आहे IBA जी ऐं असां इहो ॾिसूं था त तमामु शफ़ाफ़ ऐं सुहिणे नमूने सां बग़ैर कंहिं सिफारिश बग़ैर कंहिं जेका करप्शन जे ही ऑफर ऑर्डर्स मेरिट ते विराइनि था। ही जेके डंप पोस्टूं हुयूं जेके नवां तालका ठहिया हुया, हक़ीक़त में सिजावल कुबो सैद खान ऐं नसीराबाद जेके नवां तालका आहिनि इहे खटाई जो शिकार हुया। इन्हनि खे पोइ जो ड्यू राइट न पियो मिले, स्कूल ते विया हुया पर हुनजी असेंबली न पई थिए। साईं जन पंहिंजी ज़ाती एफर्ट सां इहे पोस्टूं शिफ्ट कराए माण्हुनि खे पोस्टुनि जो यानी नई रोज़गार जो जेको आहे हिकिड़ो ज़रियो पैदा कयो आहे। सिंध हुकूमत जो तमामु बहितरीनु क़दम हुयो जंहिं तहत मेरिट ते सॼे सूबे में उस्तादनि जी मुक़ररी कई वञे थी पई। हिन मरहले में प्राइमरी स्कूल टीचर्स खे ऑफर आर्डर्स ॾिना पिया वञनि। अल्हम्दुलिल्लाह ही तमामु सभु होशियार ॿारड़ा आहिनि ऐं हाईली क्वालिफाइड आहिनि जेकी पंहिंजी महिनत सां हिकिड़ो इम्तिहान पास करे ऐं हिन मरहले में आया आहिनि। ही एक्चुअली जेका असांखे डे वन खां जदोजहद हुई ऐं असांखे टारगेट मिलियल हो ऑनरेबल सेक्रेटरी साहब जन खां त जल्द खां जल्द जेको आहे उम्मीदवारनि खे फैसिलिटेट कयो ऐं बिना जेको आहे कंहिं देर जे बिना कंहिं डिस्टर्बेंस जे डिले जे तव्हां जेको आहे उम्मीदवारनि जे हथनि में ऑर्डर ऑफर लेटर ॾियारियो ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे कमिश्नर साहब जन जी तावन सां डायरेक्टर प्राइमरी लाड़काणो जन जी तावन सां ऐं असांजी जेका एजुकेशन जी टीम आहे डिस्ट्रिक्ट कंबर जी उन जे तावन सां असां पहिरें मरहले खे मुकमिल कयो आहे। कैमरामैन अली हाशिर सां गॾु पीर क़यूम, धरती TV न्यूज़ कंबर।